नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त से तव्हांखे गंबड़ खां ख़बर ॾींदा हलूं त गंबड़ तालुके जे शहर अगरा टाउन कमेटी में बेदर्दी सां हलंदड़ करप्शन ख़िलाफ़ चूंडियल काउंसलर अली बख्श तुनियो ऐं माशूक अली मल्लाह जी शिकायत ते एंटी करप्शन सखर जी टीम असिस्टेंट डायरेक्टर सैफुल्लाह हलेपोटो जी अॻुवाणी में छापो लॻायो, जॾहिं त एंटी करप्शन टीम सां गॾु फर्स्ट सिविल जज शमश अलदीन डारण जिगर निगरानी में जीअं जो रिकॉर्ड तहवील में वरितो। मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे असिस्टेंट डायरेक्टर सैफुल्लाह हलेपोटो चयो त असांखे टाउन कमेटी अगरा जे चूंडियल ॿिनि काउंसलर माशूक अली मल्लाह ऐं अली बख्श तुनियो जी दरख़्वास्त ते कार्रवाई कई। हिन ॿुधायो त काउंसलर तरफ़ां दरख़्वास्त मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो हो त टाउन कमेटी अगरा में बेदर्दी सां करप्शन हली रही आहे, जंहिंमें मनपसंद माण्हुनि खे ठीका ॾियण करे नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो पियो वञे ऐं कूड़ा बिल ठाहिया पिया वञनि, जॾहिं त टाउन में को बि तरक़ियाती कमु थींदे नज़र नथो अची सघे, जंहिं ते असां कार्रवाई कई। हिन चयो त समूरा रिकॉर्ड तहवील में वरिता विया आहिनि, जंहिंजी जांच करे मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वेंदा। हिन वधीक चयो त असांजी चेकिंग दौरान चेयरमैन टाउन ऑफिसर समेत 10 खां 12 अमलदार गैर हाज़ुर मिलिया आहिनि, जॾहिं त टाउन जो जनरेटर पिणु ख़राब सूरत हाल में मिलियो। समूरा मामला ॾिसण खां पोइ रिकॉर्ड खणी वञी रहिया आहियूं, जंहिंजी जांच करे मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।